नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। इजलास में मुल्क जे सियासी ऐं माशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। जी मुदस्सिर, वधीक तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी है। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में हिन वक़्तु मुल्क की मुआशी, सियासी ऐं दाख़िली सूरतहाल के दरपेश चैलेंजिस आहिनि उन जे हवाले सां जाइज़ो पियो वरितो वञे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में 5 नुकाती एजेंडे ते गौर वीचार कयो वेंदो। हिकिड़ो एजेंडो आहे फिनांस डिवीज़न जे हवाले सां, जंहिंमें लाइसेंस जे हवाले सां ऐं 70 साल यूनिवर्सिटी ऐं इंडिपेंडेंट जे SSBP जे हवाले सां उन जे हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। ॿियो कॉमर्स डिवीज़न जो एजेंडो आहे, उन में अॼु प्रेज़ेंटेशन पेश कई वेंदी, जंहिंमें ट्रेड जे हवाले सां जेके इक़दामात वरिता विया आहिनि मिनिस्ट्री जी तरफ़ां उन जे हवाले सां बि अॼु एजेंडे में शामिल आहे। IT ऐं टेलीकॉम डिवीज़न जे हवाले सां बि हिकु एजेंडो शामिल आहे। कैबिनेट डिवीज़न जे ECC जी जेके फ़ैसिला आहिनि, गुज़िरियल जेको ECC जो इजलास थियो उन जी मंज़ूरी बि आहे अॼु एजेंडे जे इजलास में। जॾहिं त मुशीर ख़ज़ाना मुफ्ता इस्माइल पारां अॼु जेकी डॉलर जी क़ीमत में वाध थी रही आहे, मुल्क में महांगाई जे हवाले सां जेके उपाउ वरिता विया आहिनि उन जे हवाले सां अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ज़रीन जो चवण आहे मुफ्ता इस्माइल पारां ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं इन जे अलावा मुल्क जी जेकी दाख़िली सिक्योरिटी जी ख़ासि तौर जी जेकी सूरतहाल आहे उन जे हवाले सां राना सनाउल्लाह जेको वज़ीर दाख़िला आहे उन हवाले सां ब्रीफिंग पिणु ॾींदो। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।